तव्हां ॿुधाइजो मिशन खे, तव्हां इहो ॿुधायो मिशन खे छॾण, तव्हां ॿुधायो त जेको हीउ पाणी आहे गटरनि जो नालनि जो पाणी क़ब्रिस्तान छोड़ के पियो वञे, तव्हांजा प्यारा हिते पूरियल आहिनि, पाणी आख़िर निकाल छो था कनि? साईं ॾिसो था पाण अॻे दफ़े माना हे पाड़े वारो न आहे नालो हामिद, इहो मिड़ई कुझु कंदो हुयो मिसाल, बाक़ी हाणे त ॾिसो था पाण तव्हां वधीक अज़ाब आहे, नालियूं रोड ॾिसो था सफ़ाई मुकमिल न आहे शहर में काई। हे तक़रीबन माना 2 महीना खनि थी विया आहिनि, अॻियूं बरसाति वारो निकिरी वियो, वरी हे जेको बाद में हे हाणे जाथों काथों नालियूं अज़ाब आहे। नवाज़ गोलो 20 रुपए लाइ पिनंदो चांहि हाफ़िज़ लाइ, ॾिसो था त हाणे उहे बि कारियूं लॻियूं पियूं, बसि करप्शन आहे। ही क़ब्रिस्तान आहे, सभिनी खे अचिणो आहे, असांखे मरणो आहे, उन्हनि खे मरणो आहे, उनखे सुमरो आयो अॻे ॾींहुं मां चयोमांसि, मां चयो हिन जे लाइ कुझु हला ॿुधे, बाक़ी सिस्टम सॼो मालिक हलाए थो। नवाज़ गोले खे मरणो न आहे, मर्दो उन जा पंहिंजा हिते अलाए केतिरा पिया आहिनि, गुलाब गोलो पियो अथसि ओॾो परियां लुड़ेसि थो। ॿुधीनि असां इहा ई ॻाल्हि तोखे ॿुधाईसीं न, हुकूमत आहे ई न, ॿुधीनि छड़ो हे नमूनो आहे हिकिड़ो, फिल्मां भरजनि थियूं। हाणे ज़रदारी खां पुछा कर, डेली ₹1 रुपए जी सुई लॻेसि थी। तव्हांजा प्यारा हिते पूरियल न आहिनि? मुंहिंजा पंहिंजा बचड़ा अमड़े साम्हूं हिते वॾी परियों फिरदा आहियूं, वरी ईअं वरी स्कूटर उते बीहाए त पोइ वरी संभालींदा कायूं। म्युनिसिपल कमेटी वारनि खे शिकायत कई आहे त पाणी कढाए? वॾी साईं 2-3 दफ़ा हे खिलणा थी चूतूं इहे बीठा थी, हुननि खे मरणो न आहे छा? सभु मर्दा भेण जा चुॾ हिते ईंदा, ॿियो काॾे वेंदा, हे क़ब्रिस्तान वारा बि ॻाल्हाईंदा आहिनि बाक़ाइदा। हाणे हे वेठा ख़बर पाणी नथा कढाइनि, पाण बि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे क़ब्रिस्तान ज़ुल्म आहे। हलो तव्हां ॾिसो न जिते दरगाहनि जा रोड रस्ता आहिनि, जेको विच में बरसातियूं हलियूं, ॿुधीनि ॾाढो इहो सिस्टम ॾुखियो थी वियो आहे। पैसा काॾे था वञनि सफ़ाई जा? इहे ई खाई था वञनि जेका टाउन में आहिनि, जीअं शौकत बुरड़ो आहे, जा अहिड़ा के मिसाल आहिनि। सॼो सिस्टम त तोखे पाण ख़बर आहे, हिन टाइम हुकूमत कीअं हले थी ऐं नारे निकाल। तव्हां गुज़िरियल हुकूमत में डॉक्टर साहब खे वोट ॾिनो, डॉक्टर साहब खे, हाणे ॿीहर इलेक्शन अचे थी, छा कंदो? यूनिट हलायासीं, उहे बि पंहिंजे हिसाब सां गाॾियूं कराए वञूं। उस्ताद 1000 रुपयो हाणे गाॾी ते, 1000 रुपयो छा आहे यार, 1000 रुपये लाइ त माण्हू ओतिरे ताईं चांहि पी वञे। अहिड़ो नमूनो असां पंहिंजूं कारियूं करे वेंदा हुआसीं हर शइ। यूनिट हिते इहो आराइन, इहो रूंडो छा नालो अथसीं वली यारू ऐं 2-3 ॿिया अहिड़ा। हाणे जो तव्हां वोटर ईंदा त पुछा कंदो न? हाणे असां ॾींदासीं नी न, ख़तमु आहे हाणे, सर अज़ाब आहे न, का तकलीफ़ हर शइ जी। ॾिसो तव्हां गैस आहे, बिजली आहे, हे तक़रीबन होॾो छिके अचूं था, पोइ बि नमूनो पैसा वठी था वञनि, कटे वञनि था वरी। अहिड़ो माना अज़ाब बिजली में। हिन ऊन्हारे में अलाए केतिरा ट्रांसफार्म फाटा। साईं धवन शाह शहर आहे, लोड़ींदा जंहिं बि 5 रुपया खाधा आहिनि लोड़ींदा। हाणे ग़रीब आहे बीठो आहे पोयां, हिन खां वठो थोरो वठो। मां वठंदो। तव्हां ॿुधायो त माना जेकी गुज़िरियल हुकूमत में इलेक्शन हुई, डॉक्टर साहब तव्हां वटि आयो, तव्हां वाइदा करे वियो त सफ़ाई कराईंदो, असां बीठासीं न सर, इहे ॾिननि बि इन्हनि हे पाड़े वारा। असां जॾहिं शहीद राणी हुई न, उन टाइम पोइ वरी कटे छॾियोसीं सिस्टम ई। उते वन सूफ़ी जी पीपल्स पार्टी आहे, पर जेका मालवार अची विया आहिनि न, उहो मज़ो किथे आहे। इमरान ख़ान हुयो 160 रुपए लीटर हुयो, हाणे 300 रुपया ॾिसो था लीटर। खंड किथे पुॻी आहे, सौदा गिह छड़ो करप्शन आहे। इहा छड़ो हिते न आहे, माना पूरे मुल्क में जिते किथे। हाणे रस्ते में तव्हां वेंदव न, जेकी बोतल 40 रुपए मिलंदी, 80 रुपए मिलंदी तव्हांखे। चांहि जेकी झारो पाणी सफ़ा, जीअरे माण्हू खे सुख न आहे, पर मुयल खे सुख न आहे। मुयल बि अज़ाब में न, नालनि जो पाणी छॾनि, वॾो कुझु आहे। बसि मूंखे थोरो तकलीफ़ आहे पाण खे। आख़िरी में ईअं ई चऊं था त हिननि लानतीरनि हुकुमराननि ते लानत।